तवां सां हमेशा रहण आया ही न आहियूं, पोइ हिक ॿिए सां रुसापा छाते कया आहिनि। हमेशा रहण आया ही न आहियूं, पोइ तकबुर ऐं वॾाई छाते कई आहे। जॾहिं तव्हां सां हमेशा रहण आया ही न आहियूं, पोइ बिरादरियूं कीअं पिया टोड़ियूं। अल्लाह जो नालो अथव। जॾहिं हमेशा रहण आया ही न आहियूं, पोइ हिक ॿिए जी दिल आज़ारी कीअं पिया कयूं। जॾहिं हमेशा रहण न आयाऊं, पोइ पाण जहिड़ो के सम्झूं ई नथा। याद रखो तूं असां हमेशा रहण आया ही कोन्हियूं। अल्लाह जो नालो अथव। आरज़ी ज़िंदगी आ, छॾियो रुसापा, छॾियो नाराज़ पा, छॾियो हिक ॿिए खां कावड़े, छो त तव्हां सां हमेशा रहण आया ही न आहियूं। तव्हां असांजे रुसण जो हिकिड़ो ॾींहुं ई काफ़ी आ। जंहिं ते अबे खां रुठा हलिया वेंदासीं, मिठी अम्मा खां रुठा हलिया वेंदासीं, घरवारीअ खां रुठा हलिया वेंदासीं, पुटनि न्याणियुनि खां रुठा हलिया वेंदासीं, ॻोठ वारनि खां रुठा हलिया वेंदासीं, मिटनि माइटनि खां, यारनि खां, प्यारनि खां रुठा हलिया वेंदासीं। सभु रोई जनाज़े जे खटोले में चिमड़ी अखियुनि मां गोड़ा पिया ॻारींदा, पर उन टाइम ते परचाए को मोटाए अचण वारो न हूंदो। जॾहिं हिकिड़ो ॾींहुं रुसण जो आ, पोइ रोज़ जा रुसापा छाते। तॾहिं त लाखणी लतीफ़ बि चयो तो हू रुसल पर तूं न रुसो, चतो हू रुसल पर तूं न रुसो, जनी खां सरे न तुझो साह। भिट जो घोट लतीफ़ चवे, पोइ पांड गिचईअ में पाए, चतो पाण वञी परचाए, मतां रुठल ई रहिजी वञे। याद रखो मतां नाराज़ पे में, मतां रुसापे में मौत अचे, हमेशा रुठा वेंदो। अल्लाह जो नालो अथव। रुसापा छॾियो, कावड़ छॾियो, नाराज़ पा छॾियो। तॾहिं रवायात में आ, मुंहिंजो सोहणो वेठा सूअं भरियनि जो सरदार, यतीमनि जो यार, मिस्कीननि जो हमदर्द, उम्मत जो वफादार नबी वेठा। हीअं ॿुधण वारी जमात सहाबा रिज़वानुल्लाह अजमईन जी पाण फरमायो, पुट ॾियो त ख़बर भला हयातीअ ते केतिरो एतबार आ। को साहबी उथी बीठो, चए पियो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं कुर्बान वञा, फजर वारी नमाज पढ़ी आ, ज़ोहर वारी नमाज या नसीब अलाए हुजऊं अलाए न। के चयो साईं ज़ोहर वारी नमाज पढ़ी से, असर वारी नमाज या नसीब। के चयो साईं असर वारी नमाज पढ़ी से, मगरिब वारी नमाज या नसीब। के चयो साईं मगरिब वारी नमाज पढ़ी से, इशा वारी नमाज या नसीबा। ॿुधो इन ॻोठ जे अंदर रहण वारो गोरा माणी साहब हो, या असांजे न दोस्तनि सोशल मीडिया जे वर्करनि जे करे ॿार बि ॿुधण वारो। ही असांजा दोस्त वीचारा भाऊ अब्दुल गनी चांडियो साहब, ही भी मेहनत पिया कनि दीन जी। जीअं जेके न आया घर वेठे ॿुधनि त बि सवाब मो भाङो मिले। मुंहिंजो सोहणो पिया फरमाइनि, पुट वेहो 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 वेहो, तव्हां त जवाब ना पराणे वेहो, तमाम नबियनि जो सरदार नबी पाण जवाब ॾियाव। सहाबा रिज़वानुल्लाह अजमईन मुतवज्जो थी वेठा। ॿुधो ॿुधो दुनिया वारो, कहिड़ा सहाबा उहे जवान हा जेके जंहिं मदरसे में पढ़ंदा हा। मदरसे जो नालो बैतुल्लाह, जंहिं उस्ताद वटि पढ़नि, उस्ताद जो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेको निसाब पढ़ंदा हा उन्हीअ जो नालो आ कलामुल्लाह। जेके शागिर्द पढ़ंदा हा उहे बणिया वेठा हिज़बुल्लाह। तव्हां सभई प्यार सां जो गॾिजी चओ सुभान अल्लाह। साहबा ईअं निहारण पिया,
कलमे वारो मानन जवान तो कुर्बान वञा जे ईमान जे अखियुनि सां हेॾे तवज्जो जे ईमान जे अखियुनि सां महबूब जो दीदार कयो हो मां त हुननि तो कुर्बान वञा जेके मुझे पाक नबी जे खिदमत में वेंदा हो जेके सोहणे खां दरस मुबारक ॿुधंदा हो मां उन्हनि जवाननि जी क़िस्मत तो कुर्बान वञा हीअं तवज्जो करे वेठा साईं तव्हां सम्झायो हयातीअ ते केतिरो एतबार पाण वर्णयो पुट ॿुधो फजर खां ज़ोर ताणी वक़्तु तवील बाबा तवील चोबा घणे खे या तवील चोबो आ वॾे खे चए तो सोणो ता फरमान पुट फजर खां ज़ोर ताणी वक़्तु तवील आ ज़ोर खां असर ताणी वक़्तु तवील असर खां मगरिब ताणी वक़्तु तवील मगरिब खां इशा ताणी वक़्तु घणो आ पर ॿुधो ॿुधो बाने नमाज़न में थिया क़याम भी कई रुकू भी कई सजदा भी ॾिनई अतहियात भी पढ़ियई दुरूद पाक भी पढ़ियई रब्बी जी हलनी वारी दुआ मुबारक पढ़ी हिन नमाज पूरी कई ईअं साजे पासे कंदड़ो फेरे पियो चवे अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह ओ पुट हयातीअ ते एतिरो एतबार कोने त मां ईअं खाॿे पासे कंदड़ो फेरींदुमि या अॼु ई मां ते मौत अची वेंदो इहा तव्हां हयाती ये ते तकबर कयो आहे इहा तव्हां हयाती ये ते मामा लाती आहे इहा आहे हयाती जेते पाण जहिड़ो कंहिंखे सम्झूं ई न पिया पर हा यादि रखो ओ नौजवानो जवानीअ ते नादनो अंदाज़न सां घुमण वारो ओ हसीनो हिन हुस्न ते नाज़ो नखरा करे घुमण वारो ओ पालवानो पंहिंजी ताक़त ते मगी करे हलण वारो यादि रखो ओ नौजवानो हिकु ॾींहुं तव्हां असांजी जवानी मिटीअ सां हली मिटी बणबी हसीनो ॿुधो 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 ही तव्हां असांजो हुस्न हिकु ॾींहुं मिटीअ सां मिटी थी वेंदो ही सोणो चेहरो क़बर में गरी पाणी थी वेंदो ही तव्हां असांजूं सोहणियूं सोहणियूं अखियूं क़बर में गरी पाणी थी वेंदियूं हीअ मिठड़ी ज़बान जंहिंसां ॻाल्हायूं दुनिया आवाज़ ॿुधण जे लाइ हैरानो परेशान पर उहो ॾींहुं परे कोन्हे ज़रूर ईंदो हीअ ज़बान क़बर में ॻरी वेंदी पाणी थी वेंदी ही जिस्म जी चमड़ी ॻरी वेंदी मास ॻरी ख़तम थी वेंदो हिकु ॾींहुं तव्हां असांजूं क़बर में हॾियूं हॾन खां जुदा ज़रूर थींदियूं अल्लाह जो नालो अथव उन वक़्त ते नज़र कयो जो ये कुरान पाक ऐलान पियो करे अल्लाह से फरमायो वजाअत सकरातुल मौत बिल हक़ इन कुरान में चई मौत वारी सकरात परा को तव साहबा अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल चौबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं कुर्बान वञूं भला सकरात छाए पाण फरमायो पुट जेड़े टाइम के बाने के सकरात लगंदी बानो हुजे या बानी हुजे पोरो हुजे या नौजवान अमीर हुजे या गरीब हुजे मर्द हुजनि या मस्तूरात हुजनि जॾहिं सकरात लगनि हीअ ज़बान वञी काकड़े सां मिलंदनि वातो हिननि जो एॾो कौड़ो थी वेंदो जो हिन ज़िंदगीअ में कॾहिं अहिड़ी कौड़ी शइ कॾहिं चखी कान होॾो दोस्त माण्हू ॾिसण में थोड़ा तंग पिया थियनि उहो हकीम न आहे जेको मर्द न लहे बहरहाल तमां अर्ज़ पियो कयां सोणो ता फरमाइनि जहिड़े टाइम ते बाने के सकरात लगंदी ओ ये ज़बान छिकजी हेॾे तवज्जो कयो
काकड़े सां वञी मिलंदसि वात हिन जो एॾो कौड़ो थी वेंदो जो ज़िंदगीअ में हिन एॾी कौड़ी शइ कॾहिं चखी कान। ही सुहिणो चेहरो हेॾो थी वेंदो चेहरो कुमाइजी वेंदो। ही सुहिणियूं अखियूं जंहिंमें अॼो कजल पिया पायूं ही सुहिणियूं अखियूं जंहिंमें सुरमो पिया हणूं पर यादि रखो ही अखियूं निमाणियूं थी वेंदियूं छिकिजी वञी छित में लॻंदियूं। बानो आया बानी सएं कंडे लेटियो पियो हूंदो। क़ुरान पाक ऐलान कयो आहे अल्लाह फरमायो ला यस्ताखिरून कुरान तो चए ला यस्ताखिरून साअतौ वला यस्तक़दिमून। जतो जेका मां तव्हां ते मौत वारी घड़ी मुक़रर कई आहे उहा टरंदव कोन मिंट न अॻे थींदव उहा घड़ी मिंट न पोइते थींदी। साईं कुर्बान वञूं मौत 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 ॿुधूं पिया इहो मौत ईंदो कॾहिं जवानीअ में ईंदो या पोड़ा थींदासीं तॾहिं ईंदो या उज़बा ॾकण लॻंदा तॾहिं मौत ईंदो। सही मौत ईंदो कॾहिं अचो बाबा पुछी जाव क़ुरान पाक खां हे सुमरे जी ॻाल्हि कोन्हे ख़ुदा जो क़ुरान आहे। क़ुरान पाक ऐलान कयो आहे कहिड़ो कहिड़ो ओयो लिखियो पियो अथव जतो वलई युअख़िरल्लाह नफ्सल इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुम बिमा तामलून। कुरान में चई वेठो आ ही वेठो आ हिन जो मौत केड़े टाइम ते थींदो केड़ी जगह ते थींदो जतो या बे के खबर कोने का या खबर रखण वारी खबीर ज़ात तमा अकेले अल्लाह जी ज़ात। बाबा के खबर गालायो तने अल्लाह वारे चयो जगा जी लगाने की जगा जी लगाने की ये दुनिया नहीं है ये इबरत की जा है तमाशा नहीं है। ओ टकारा दई घुमण वारो ओ कचहरण में मस्करियों करण वारो याद रखो अजु खिली खिली तवां जो चेहरो गाढ़ो पियो थी वञे पर उनी वक्त ते या नज़र कजो जॾहिं चेहरो हेॾो थी वेंदो चेहरो निमाणो थी वेंदो अखियुनि मां गोड़ा पिया गणंदा हर को तो चए है अजो रोए तो चेबो दुनिया में छॾण वारो आ अबे को परे पियो थे तॾहिं पियो रोए अम्मा को जुदा तो थे तॾहिं तो रोए। कुरान तो चए ना 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 रोए भी तो रब तो चए बानो रोए भी तो मागे इलाज भी पियो करे सही मला बो चवई छातो ओयो लिखियो पियो तव चई रोई पियो चवे लाली आमल सालिहा सही मुझे गोड़न ते नजर कजाई सही मुझे गोड़न ते नजर कजाई मन रहम चई मेहरबानी कर चई छा जाए चई एतरी इजाजत दे आमाल क्या जेके मां कब्र में साण खणी हला। ओ कुरानी साहब आज के कुरान सही सज्जादुर रहमान साहब जी दावत ते लबैक चई अचण वारो पो रोंदव कुछ न वरंदव हे माल तव अखियुनि मां गोड़ा गाड़ियो तरी त लाखणे लतीफ भी चयो जेतो जे रोण साण रीझे जेतो जे रोण साण रीझे त रातियां ॾींहां पियो रोआं पाए
आए पांद गिचन में अची पेरन मंजी पवा ये सारी धरती लुड़कन सा धुआं लतीफ चवे अब्बा ही रोण जो महला अखिन में गोड़ा गाड़ियो ओ नौजवानो छो पिया पंहिंजो वक्त तव्हां क्रिकेट रांदि में विञायो ओ नौजवानो फेसबुक ऐं व्हाट्सएप ऐं यूट्यूब सां मोहबत रखण वारो ॿुधो असां जूं ॾाढियूं अछियूं थी वयूं पोड़न जो 70 सजदो अच्छी दाढ़िया वारनि जो 70 सजदो पर नौजवाननि जो हिकिड़ो सजदो रब के पोड़न जे 70 सजदे खां वधीक रब के नौजवान जो हिकिड़ो सजदो महबूबा छो पिया तव्हां वक्त विञायो लड़ी अचो का ख़बर कोन्हे चतो कॾहिं ॻाढ़ा घोट कॾहिं ॻाढ़ा घोट त कॾहिं ही मड़ मुकामन में भिट जो घोट लतीफ चवे वारन संदा कोट अॾियूं वॾी ॾई केतिरा खबर ई न पई त मां लाऊं पियो लवण वञा पर राति मां सेज ते न हूंदुमि कबर माउ जी झोल में पियो असांजे शिकारपुर में इन लाड़काने बाईपास ते घोट सां अम्मा भी कॾू ही नंढड़ो भाउ उहो भी झोल में वेठो हो आया जो दुश्मन हिय जो बरस फेरियो घोट भी थॾे ते शहीद नंढड़ो भाउ भी थॾे ते शहीद ड्राइवर भी थॾे ते शहीद पर जेका मां वञे पई त पुट जी राणी गॾु वठियूं ईंद में उहा भी रत में रंगीन बणजी अस्पताल में पई ही रोए पई त मुंहिंजो बच्चो घोट केड़ी माल कुंवार वठियो